सिंध में वधंदड़ इंसानी जी तज़लील ऐं ॾुखियंदड़ वाक़िआ का नई ॻाल्हि न आहे ऐं ॾींहों ॾींहुं वधंदा पिया वञनि। सिंध जी सूरत हाल ते हुक्मरान पंहिंजी पॉलिसी तहत कमु त करे रहिया आहिनि, पर उन जाइ ते सिंध जा ज़ालिम वॾेरा कॾहिं ग़रीब हारियुनि मथां ज़ुल्म कंदे नज़र ईंदा त कॾहिं कंहिं न्याणी जी लॼ लॼाईंदे। पर अफ़सोस इहो आहे त उन्हनि वॾेरा शाही खे हथी ॾियण वारा असांजा हुक्मरान आहिनि, जेके इक़्तिदार जी बुख में ग़रीब माण्हुनि जे पसीने जी कमाई ते अयाशूं कंदा रहिया आहिनि ऐं उन्हनि जी सहूलियतूं वरी वॾेरनि खे मिलियल आहिनि, जेके ॾींहुं हुजे या राति उहे कंहिं बि ग़रीब मिसकीन जे मथां ज़ुल्म कंदा रहनि था। ताज़ो सिंध जे शहर कंबर में अहिड़ो वाक़ियो पेश आयो, जंहिंमें कंबर जे ॻोठ थोड़ी बिजार में कबूतरनि जे मामले तां जहिड़े ॻोठ जे वॾेरे रईस सुल्तान ऐं रांझनि तुंहिंजो कानून ऐं इंसाफ़ जा समूरा लीका लताड़े हथियारबंद साण करे पंहिंजी बिरादरी जे पोड़ियत मंज़ूर तुंहिंजे जे घर ते हमिलो करे घर धणी जे पीरसन ज़ाल मुस्माद कमाला खे तशद्दुद करे मथे जा वार कतरे मुंहं ते कारिहं मले तज़लील करण बाद घर जे लोड़े खे बाहि ॾेई छॾी। घरधणी जे नौजवान पुट मंसूर तुंहिंजे खे अगवा करे हवाई फायरिंग कंदा फ़रार थी विया। मुतासिर औरत हद जे ड्रिग थाणे ते जवाबदारनि मथां केस दाख़िल करण लाइ पहुती त SHO केस दाख़िल करण बदिरां NC दाख़िल करे औरत खे वापसि मोकिले छॾियो। बाद में सोशल मीडिया ते अचण वञण ऐं प्रेशर वधण सबबि ॻाल्हि वधी, जंहिं बाद SSP जे हुकुम ते केस दाख़िल कयो वियो। अहिड़े वाक़िए जो केस ड्रिग थाणे ते मुतासिर औरत कमाला तुंहिंजो जी फरियाद ते 9 जवाबदारनि मथां दाख़िल कयो वियो, जंहिंमें हुन ॼाणायो आहे त 4 ॾींहं अॻु कबूतरनि जी ॻाल्हि तां मुंहिंजे पुट मंसूर सां जवाबदारनि जी मुंहमारी थी हुई। अॼु असीं घर में वेठा हुआसीं त जवाबदारनि घर में घिड़ी फज़ल मोहम्मद तुंहिंजे जी बच ते हमिलो करे ॾिनो। जवाबदार सत्ता अॼु मुंहिंजे मथे जा वार कतरिया, जंहिंखां पोइ तशद्दुद करे तज़लील करण बाद हवाई फायरिंग कंदे घर जे लोड़े खे बाहि ॾेई फ़रार थी विया आहिनि। अहिड़े केस दाख़िल थियण बाद पुलिस कुझु जवाबदार गिरफ़्तार करे वरिता आहिनि, जॾहिं त मुख्य जवाबदार हिन वक़्त ताईं गिरफ़्तार न थी सघियो आहे।